छा इहो त न आहे त तव्हां हीअ जेका आहे न कैनालनि वारे तहरीक खे सभु मथे खणी ऐं तव्हां बि जेके सियासतदान वांगुरु सिंध में इलेक्शन लड़ंदा? तो मुंहिंजो सियासत सां कोई तालुक़ु, मां कंहिं पार्टी में आहियां कोन। मां वटि त हलीम आदिल शेख साहब बि आयो त तव्हां असां ॾे शमूलियत कयो। पीपल्स पार्टी जूं केतिरियूं ऑफर्स हूंदियूं, तव्हां ॾिसो हिकिड़ो नंढिड़ो माण्हू हुजे पीपल्स पार्टी मुखालफ़त कयो, उनखे अलाए केतिरियूं ऑफर्स आहिनि। मां हेॾे वॾे पैमाने ते मुखालफ़त थो कयां, अलाए केतिरियूं ऑफर्स हूंदियूं। इहो तव्हां ख़ातिरी रखो, तव्हां किथे बि चई सघो था, तव्हांजे एतमाद खे ठेस न पहुचंदी। अतर खे न जान जी परवाह, न पंहिंजे कंहिं माल जी परवाह, न पैसे ॾोक जी परवाह, सिर्फ़ु इज़त जी परवाह, सिर्फ़ु सिंध जी परवाह। जेको पीपल्स पार्टी या जेके हुकुमरान धुरियूं आहिनि उहे दावाऊं कनि था त असां सिंध जा जेके शहर आहिनि उन्हनि खे ख़ूबसूरत बनायो आहे, असां रोड रस्ता दुरुस्त कया आहिनि ऐं असां अमुन अमान बहाल कयो आहे ऐं असां समूरो जेके शयूं आहिनि असां उन्हनि खे इलाही बहितर कयो आहे। हमेशह इहा ॻाल्हि जेको ॿुधी वेंदी आहे त 70% असां उहे बहितर करे छॾियूं आहिनि, बाक़ी कुझु वक़्तु लॻंदो। छा हिन इक़्तिदार 20 सालनि जे इक़्तिदार खां पोइ पीपल्स पार्टी वरी इक़्तिदार में अची सघंदी? उहे माण्हू उन्हनि ते ॿीहर एतमाद कंदा? पीपल्स पार्टी त 2018 में बि इक़्तिदार में न अचे हा, फॉर्म 47 न मिले न। 2024 में इक़्तिदार में न अचनि हा, फॉर्म 47 न मिले न। पीपल्स पार्टी इक़्तिदार में त 2013 में जेके निसार खोड़े साहब वोट खयां त उन जे मुखालफ़त में जेके वोट पिया उहे वधीक हुया, पर उहे 4 कैंडिडेट बीठा, वोट विराइजी विया। NTPP वोट अॼु बि वधीक आहे। हाणे त मां चवां थो हिननि हालतुनि में त पीपल्स पार्टी वर्क बि न करे सघंदी। इक़्तिदार त वॾी ॻाल्हि आहे। ॾिसो, क़ौम खे थोरो मुतहद ऐं मुनज़म करण जी ज़रूरत आहे। कुझु असां वटि खोड़ एतिरी क़यादत आहे जेका हिन क़ौम खे मुनज़म करे, मुतहद करे। बाक़ी पीपल्स पार्टी जेकॾहिं क़ौम खे ठाही आहे त मां क़ौम खां पुछां थो त पीपल्स पार्टी सही थी चवे? चवंदा न, ग़लति थी चए। भले इहो त हिकिड़ो मुहावरो आहे हिते मशहूरु आहे त बिना लश्कर खज़ाने जे थियणु सुल्तान मुश्किल आहे। त इहो तव्हांखे मंज़र नज़र अचे थो त क़ौम इहो पंहिंजे खीसे मां ख़र्च करे माण्हुनि खे वोट ॾेई हिन सिंध में बहितर तब्दीली आणे सघे? BBC रिपोर्ट कयो त 90 लख माण्हुनि शिरकत कई, 85 खां 90 लख ताईं बबल जे धरणे में। उन में कैलकुलेशन कनि था त जेकॾहिं हिकिड़ी मिनरल वाटर जी बोतल, हिकिड़ो चांहि जो कोप ॿधो, 100 रुपया उन जी रक़म ॿधो, 90 लख जो 100 ॿधो 1 अरब थींदो वञे त इहे एॾा अरब सिंधी क़ौम ख़र्च कया। इन खां अलावा इहो 90 लख खां अलावा जेके ट्रकूं बीठूं माण्हुनि उन ते ख़र्च कया। सिंधी क़ौम ख़र्च त दिलि खोले करे थी, पर वरी अगेन त लश्कर केॾो बि हुजे, जेसि ताईं सुठी क़यादत न आहे तेसि ताईं लश्कर सही रस्ते ते न हली सघंदो। इहा तव्हांखे मुस्तक़बिल में तव्हां कानूनदान बि आहियो, तव्हां माण्हुनि जा नब्ज़ बि तव्हां ॾिठी आहे, त इहा शइ तव्हांखे नज़र अचे थी असांजे हिन सिंध में हुकुमरान जमायत खां सवाइ ॿी अहिड़ी जमायत बि वजूद में अची सघे थी जेका सिंधियुनि जी क़यादत करे? JUI में थोरो घणो लॻंदो आहे। राशिद महमूद सुमरे जे लाइ मां चवां थो त जेकॾहिं उन्हनि सां धांधली न थिए, छो त ॾिसो न 2018 में लाड़काने जूं सब पोलिंग स्टेशन्स, तव्हांखे ख़बर आहे, रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे, जेका रिटर्निंग ऑफिसर जी रिज़ल्ट आहे, फॉर्म 47 में बि लाड़काने जूं सब पोलिंग स्टेशन्स राशिद महमूद खटियूं। रते दरे में हुनखे खटियल ॾेखारनि बिलावल खे। 24 में त हिननि एतिरी वर्क बि हिते न कई। सो उनखे जेके इलेक्शन जेकॾहिं इंडिपेंडेंट हुजनि त उहे काफ़ी सीटूं खणी सघनि था। GDA काफ़ी सीटूं खणी सघे थी। ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर ॾाढो लाइक माण्हू आहे, ॾाढो नेक नियत आहे। मां हुन सां 3 दफ़ा 4 अप्रैल ते ॿियो मुंहिंजे हाई कोर्ट बार में ख़िताब करणु आहे, ॿियो असां नसीराबाद में गॾियल धरणो आहे, त 3 मुंहिंजो मुलाक़ातूं, 3 दफ़ा इंटरेक्ट कयो आहे। तमामु पुरखलूस, जेको डॉल्फिन जे लाइ एतिरो जान थो लॻाए उहो असां इंसाननि जे लाइ छा न करणु चाहींदो हूंदो। त ज़ुल्फ़िकार भुट्टो बि आहे, GDA बि आहे, राशिद महमूद वारा बि आहिनि। त इंडिविजुअल्स खोड़ आहिनि जेके पीपल्स पार्टी जे, जीअं मिसाल तव्हां मुर्तदा जतो ई ॿधो, अहिड़ा खोड़ इंडिविजुअल्स आहिनि जेके पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में सीटूं खणी सघनि था। पीपल्स पार्टी खे टफ टाइम था हिन वारे वॾो, पर शर्त इहा त इलेक्शन फ्री ऐं फेयर थिए। ऐं मां तव्हांखे इन ई सवाल में थोरो इज़ाफ़ो बि कंदुसि त रयाम खान बि मैदान ते अची वई आहे ऐं उन सिंध जो दौरो कयो आहे ऐं उन बि सियासत जो ऐलान कयो आहे। उन में कुझु तव्हांखे नज़र अचे थो त उहा सिंध में का तब्दीली आणे सघे थी? न, उनजी कहिड़ी, उनखे छा सही आहे, उनजी हैसियत कहिड़ी आहे, जेको आहे सिंध सां उनखे छा वञे माईअ जो? उहा चए थी मां सिंध जी क़यादत कंदुसि, नौजवान क़यादत खे वठी मां अॻिते हलंदुसि। केॾे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, सिंधियुनि खे केॾो निधण ख़ुदा सम्झनि माण्हू। बसि इहा ॻाल्हि नोट कनि सिंधी, त
त तव्हांखे केॾो फॉर ग्रांटेड था वठनि, केॾो तव्हांखे लाइटली था वठनि। रेहाम ख़ान चए थी मां सिंधियुनि जी क़यादत कंदुमि, केॾो तव्हांखे लाइट था वठनि, केॾो तव्हांखे हल्को था वठनि। सिंधी क़ौम पंहिंजा जोहर ॾेखारींदी, सभिनी खे अखियूं ॾेखारींदी, सिंधी क़ौम कंहिंखे न बख़्शींदी। हे जेके तव्हां मेरिट जी लताड़ कयो था न, इहे ई जेकॾहिं नौजवान निकिरी पिया हिननि जो पीपल्स पार्टी वारनि जो घेराव कनि न, उहो ॾींहुं यादि रखजांइ अब्दुल कादिर, ॾिसजांइ तूं, वॾो इनकलाब अचण वारो आहे।